कंदकोट में बरसात मुतासरीन ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻवाननि कारकुननि पारां बरसात मुतासरीन जी वाहड़ न थियण ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ डीसी ऑफिस आॾो एहतिजाजी धरणो लॻाए छॾियो। बरसात मुतासरीन जी वाहड़ न थियण ख़िलाफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻवाननि मुतासरीन नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि वली ॾिनो सिंधी, शाहनवाज़ मरटियो, हफ़ीज़ मक्सी, कमर खोसो, बिशाम बाचकाणी ऐं ॿियनि चयो त ॻोठ इलाही बख़्श, नओं ॻोठ, चाकराबाद, मुरीद खान खोसो, सलीम खान, कजली, गुलशन सब्ज़ोई, अहमद अली खोसो, पहलवान ॻोठ, कंदकोट जी वार्ड 15, चनापट्टी समेत भरपासे वारनि इलाइक़नि में हिन महल ताईं मदद लाइ को बि न पहुतो आहे। मुतासरीन बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुननि चयो त सिर्फ़ आसरा ऐं दिलासा ॾिना पिया वञनि। हुननि वधीक चयो त घर विया, फसल विया, हाणे त बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। एतिरी ताक़त नाहे जो को इलाज कराए सघूं। बुखनि में बि पाह थी विया आहियूं। इलाज खाद खोराक जी सख़्त खोट आहे। हुननि वस वारनि खां वाहर ऐं मदद जी अपील कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असांजो ही एहतिजाज 10 कलाकनि ताईं जारी रहंदो।